अरे अब्बा छॾियो हाणे सुबुह साण ये नशे पते जूं ॻाल्हियूं न कयो। माण्हू सुबुह जो उथंदो आहे पोइ अलाह रसूल जूं ॻाल्हियूं कंदो आहे। वकीराणी बच्चन खे फज़ीलत सेखारण बि इबादत आहे। राणा जाड़ा पुट मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो ॿई ॼणा। भले को अमीर हुजे या ग़रीब हुजे पर असां फ़क़ीरनि खां को बि राज वारो भली उते औरतूं हुजनि ॿार हुजनि बचा हुजनि असां खां केर बि हिजाब नाहे कंदो। न्याणियुनि सियाणियुनि जे विच में वेही वाॼो करिणो पवंदो आहे। तव्हां आहियो पुट नौजवान ॿई ॼणा मथां फोग फ़क़ीर जी इज़त लॼायो। राज जे न्याणियुनि खे अमड़ियुनि खे ईअं भाइजो ॼण पंहिंजी भेण खे भाईंदा आहियो। बाबा हिननि खे इहो सम्झाए त ख़ुशीअ जे मौक़े ते घोटे तां ऐं कुंवारे तां कचा पका भोग मिड़ई कंदा आहिनि। मतां अहिड़े मौक़े ते राज वारनि सां मुंहुं गुंजाइनि। पर मायूं असां सां मज़ाक छो कंदियूं? फ़क़ीराणी तूं सम्झाईस। राज धेरूं जेॾीमहिल रोशे ते थियूं चढ़नि न बसि मंगण हार छलना दोहल वॼाइनि पोइ विच में अची बीह अहिड़ियूं झुमरियूं पाईंदियूं आहिनि जो माण्हू सम्झंदा आहिनि त फ़क़ीरनि ते मोहिजियूं पयूं आहिनि। ऐं हा घोट खे मेहंदी लॻंदे लॻंदे ख़बर ई न पवंदी आहे मंगण हार जे मुंहं ते मेहंदी लॻी वेंदी आहे। फ़क़ीराणी हिकिड़ी शादीअ में ख़बर अथई छा थियो? माईअ मेहंदीअ जे बदिरां मूंखे रिछेड़ो थपे छॾियो। भोग असांजो राज में कांठ ॾियण हलंदा आहियूं उते औरतूं हुजनि या मर्द असांखे इंड लठ करे पंहिंजे घर मोकिलींदा आहिनि। अम्मा पोइ त राज वारनि खां असांखे जूतनि सुधा जोड़ा बि मुराद में मिलंदा आहिनि। बाबा तव्हां घबरायो न मां त तव्हां सां गॾु हूंदुसि न बाबा। बसि महिरबानी करे रुगो जहिड़ा न कजो। घोर रुपयो मिले या 5 लख मिले लख मिले या कख मिले कीबाइणो न आहे बाबा। छो त राज असांखे दुख सुख में कॾहिं अकेलो छॾियो ई न आहे। उन्हनि सां कहिड़ो हिसाब किताब कबो बाबा? हाओ अब्बा साईं हाओ ॻाल्हि बरहक आहे पर हींअर आउं हलां थो। फुकरा वीचारा वेठा हूंदा दग तकींदा हूंदा तव्हां कचहरी कयो पोइ मोटी अचे शाम जो वरी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।